पूरे मुल्क जियां जाम नवाज़ अली के मुख्तलिफ़ शहरनि में दलोर मोरी बीराणी जाम नवाज़ अली नवाबाद में हिंदू बिरादरी पंहिंजो मज़हबी त्योहार ॾियारी इंतहाई जोश ऐं जज़्बे सां मल्हाए रहिया आहिनि। जॾहिं त ताज़ो बरसात सबबि बाज़ार में ख़रीदारी मामूल जे हिसाब सां घटि ॾिसण में आई। शहरनि CN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे सिंध जे सूफ़ी फ़नकार फ़क़ीर भगत भागचंद लाखाणी चयो त असां हिंदू पाकिस्तान में पंहिंजा मज़हबी ॾींहं जोश ऐं जज़्बे सां मल्हाए रहिया आहियूं जीअं मुसलमान ऐं ॿियूं बिरादरियूं मल्हाईंदियूं आहिनि। हिन वधीक चयो त असां पंहिंजे प्यारे मुल्क पाकिस्तान जे लाइ मंदिरनि में ख़ुसूसी पूॼा पाठ करे हमेशह पाकिस्तान पाइंदाबाद जा ख़्वाहिशमंद आहियूं। असांजो प्यारो मुल्क पाकिस्तान ॾींहुं क़यामत ताईं आबाद ऐं शाद रहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।